फुलजी स्टेशन बोरे बरसात मुतासरीन लाए फ्री मेडिकल कैंप लगाई वई। दादू फुलजी अल जफर वेलफेयर ऑर्गेनाइजेशन दादू जे तरफां चेयरमैन आसिफ अली सुमरो जी निगरानी में दादू जे तालके KN शाह जे ॿिनि ॻोठनि बोरडे ऐं इब्राहिम चना में हिकु रोज़ा माहिर डॉक्टरनि जी टीम सां गॾु फ्री मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला 400 मरीज़नि खे तपासियो वियो ऐं मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते अल जफर वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जे चेयरमैन आसिफ अली सुमरो जो चवणु हो त दादू ज़िले ऐं तालकनि में ॿियो मुतासिरीन जेके कैंपुनि में तरसियल आहिनि उते मेडिकल जूं सहूलियतूं मुयसर न हुजण करे ऐं वक़्त ते सही खाधे जी रसद न हुजण जे करे अक्सर करे कैंपुनि में तरसियल मासूम ॿारनि मर्दनि ऐं औरतुनि में गैस्ट्रो ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी वबा पखिड़िजी वई आहे। उते मौजूद ॻोठ जे मोज़िज़ माण्हुनि चयो त अल जफर वेलफेयर ऑर्गेनाइजेशन ऐं उन जी टीम जा शुक्रगुज़ार आहियूं जिन असांजी अची सार लधी ऐं फ्री मेडिकल कैंप लगाई वई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।